बॉम्बे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ पुरअमन एहतजाज कंदड़ सिंध सभा जे काफ़िले जो बावड़ में रस्ता रोक करे सिंधी न्याणे जी तज़लील ऐं गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ सॼी सिंध में एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। कराची जे इलाइक़े गुलशन इकबाल में सिंध औरत तहरीक पारां सलमा जोड़ी जो अफरोज़ कटपड़ जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। हैदराबाद में क़ौमी कारकुननि सिंध यूथ एक्शन कमेटी जे चेयरपर्सन सिंधु नवाज़ घांगरो, हमज़ अली चांडियो, सुहेल भुट्टो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं बुख हड़ताली कैंप लॻाई, जिते डॉक्टर न्याज़ कालानी, रियाज़ चांडियो, ज़ुल्फ़िकार हाली पुट ॿियनि पिणु शिरकत कई। मोरे में जीअं सिंध क़ौमी महाज़, तालकाबार मोरो, जीअं सिंध तहरीक, सिंध नेशनल पार्टी, यूथ एक्शन कमेटी ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां अशरफ लगारी, शाहनवाज़ सिंधी, ख़ादिम चांडियो, मलूक खोसो, तालकाबार जे सदर अमीनुद्दीन ख़ास कली, कादिर बख्श कोराई, सिंध नेशनल पार्टी जे बिलावल डाहिरी, जीअं सिंध तहरीक जे अबरार मुराई ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जुडियो में जसकम क़ौमी अवामी तहरीक सिंध खोसा इत्तेहाद जे अॻवाननि न्याज़ खोसो, एडवोकेट मुमताज़ खोसो, शाहिद कलोई, रसूल बख्श खोसो, अब्बास खोसो, अशफाक लगारी जी अॻवानी में मीडिया सेंटर जुडो अॻियां एहतजाज कयो वियो। बदीन में शहज़ाद अली शाहानी, जावेद मिंद्रो, ज़मीर हुसैन पवार, विक्यो मेमण ऐं ॿियनि जी अॻवानी मुज़ाहिरो कयो वियो। सेक्रेंट में सिंध अवामी सतह जे ज़िला ऑर्गेनाइज़र एहसान जमाली, तालके ऑर्गेनाइज़र अब्दुल समद गबोल ऐं मोहम्मद आलम कीरियो जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। ठटे में एसटीपी जे ज़िले सदर जलाल शाह, समाजी अॻवान अज़ीज़ सरवाण, पोरित मुज़ाहिमत तरीक़े जे सलमान जाकरो, क़ौमी अवामी तरीक़े जे आज़ाद ख़ुश्क मुनवर भुट्टो, ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। राजू खानानी में सिंध अदबी संगत सिंध जे सॾ ते ख़ाकी जानी, सफ़ीर निज़ामाणी, मीर आशिक, मोहम्मद हसन, जाफ़री कामरेड, हरीराम कोहली ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। कराची जे इलाइक़े सुरजाणी में महबूब अली रिंद, आबिद अली बुढ़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में इंडस प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। विराट रोड में सिंध अवामी सथ ऐं नौजवाननि पारां ज़ेब कीरो, अली शेर बिरोही ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मलीर में जसाव सिंध अवामी सथ, जीअं सिंध क़ौमी पार्टी ऐं सिविल सोसाइटी पारां अदीब असगर बाग़ी, शार शमी बलोच, अवामी सथ जे अॻवान सजाद रिंग ऐं ॿियनि जे अॻवानी में एहतजाज कयो वियो। कंबर में जीअं सिंध महाज़ कंबर जे अॻवाननि नूर सोलंगी, नजम ख़ासकली, सालेह लाशारी, कमरदीन शकील सिंधी, अकबर सिंधी जे अॻवानी में एहतजाज कयो वियो। पीपी शहीद भुट्टो तरफ़ां मंजूर बिरोही, डॉक्टर वकार शाबराणी ऐं इरफान गोपांग, आदिल चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। दौड़ में एसटीपी जो ग़ुलाम नबी कीरियो, बाबर अली वसाण, एसयूपी जे मुजाहिद रुस्तमानी, जसकम जे अमानुल्लाह बिरोही, सईद ख़ासकली जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। मुज़ाहिरनि में अॻवाननि पारां वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे फौरी तौर ते सिंध सभा जे अॻवाननि खे आज़ाद करण जो मुतालबो कयो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।